घोटकी ज़िले अंदर वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ JUI पारां इकबाल पेट्रोल पंप खां भिटाई चौक ताईं अमुन रैली कढी वई। रैली में शरीक ज़िले अमीर हाफ़िज़ सिराज अमन चन्ना, जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दुल गफ़ार चाचड़, अबू बकर शाह, हमादुल्ला चाचड़ ऐं ॿियनि जो चवणु हो त घोटकी ज़िले में अमुन अमान जी सूरतहाल ॻणती जोगी आहे। रैली अमन अमान जे हवाले सां इहो साबित करे ॾेखारियो त जेकॾहिं इंतज़ामिया फिलफोर धाड़नि चोरनि अॻवान ते बंदोबस्त बंदि करण जो न कयो त पोइ इंशाअल्लाह ही जमीयत उलमा इस्लाम। उन्हनि चयो त अगवा, फुरूं, क़त्ल, चोरियुनि जी वारदातुनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। गरीब महफूज नहीं है, कोई बीमार महफूज नहीं है। पुलिस रोकण में नाकाम थी वई आहे। संदन चवणो त घोटकी ज़िले में अवाम गैर महफूज़ आहे। मजमूई तौर ते 6 ॼणा अगवा थी विया आहिनि। पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। जदोजहद कंदासीं, तहरीक हलाईंदासीं ऐं जेतिरे ताईं ज़िले घोटकी में अमन अमान जो क़याम अमल में नथो अचे, इंशाअल्लाह अज़ीज़ हिन तहरीक खे दवाम बख़्शींदासीं। हर गिटी, हर वार्ड, हर बस्ती खां तहरीक जो आगाज़ करे हिनखे इंशाअल्लाह अज़ीज़ सॼे ज़िले में फैलाए करे मजबूर कंदासीं। हुकुमराननि खे मजबूर कंदासीं, SSP खे मजबूर कंदासीं, DIG खे मजबूर कंदासीं, IG खे मजबूर कंदासीं। बदतवारे तमाम कुवतनि खे अमन कायम कयो। वधीक चवणो त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी सूरतहाल ते ज़ाब्तो न अची सघियो त असांजे एहतजाज जो सिलसिलो मुसलसल जारी रहंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।